सिंधी अदबी संगत शाखा मुमल जे माड़ी ऐं सिंधी अदबी संगत शाखा बुखारा बेरले जूं चूंडूं ज़िले राब्ता सेक्रेटरी राहिब अली मलाणो ऐं चूंड कमेटी जे मेंबरनि फरमान अली सूमरो ऐं सिकंदर अली उगाही जे निगरानीअ हेठि थी गुज़रियूं, जंहिंमें सिंधी अदबी संगत शाखा माथेलो मुमल जे माड़ीअ जे सेक्रेटरी तौरु अब्दुल वहीद शेख खे चूंडियो वियो, जॾहिं त जॉइंट सेक्रेटरी ख़ुदा बख़्श बुर्रो, ख़ज़ानची यूनुस भुट्टो, ऑडिटर कांडेरो कलादी ऐं काउंसलर तौरु सारंग कलादीअ खे चूंडियो वियो। अब्दुल हई भुट्टो, अली हसन मंगी, अलवरायो भोसार ऐं इमामदीन भुट्टो खे कारोबारी कमेटी में मेंबर तौरु चूंडियो वियो आहे। ॿिए तरफ़ सिंधी अदबी संगत शाखा बुखारा बेरड़े जे पिणु साल 2021 ईस्वीअ जी सालियानी चूंड थी गुज़री, जंहिंमें शाखा जे सेक्रेटरी तौरु काज़िम अमीर बुखारी, जॉइंट सेक्रेटरी रहमान सिंधी, ख़ज़ानची मोहम्मद उस्मान चन्ना, ऑडिटर मोहम्मद परियल शेख ऐं काउंसलर तौरु ग़ज़नफर बुखारीअ खे चूंडियो वियो, जॾहिं त कारोबारी कमेटीअ में शाह ख़ालिद, फरमान सूमरो, अज़हर बुखारी, शाहिद महर ऐं ज़ैद बुखारीअ खे चूंडियो वियो आहे।